नाज़रीन, कश्मीर में दावत इस्लामी तरफ़ा बरसाती बोर मुतासरन जी सहायता लाइ इमदादी कैंप लगाई वई, जिते बरसाती बोर मुतासरन के राशन, कपड़ा ऐं दवाऊं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल सुमरो जी हीअ रिपोर्ट। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी के शोबे FGRF के तरफ़ा डिस्ट्रिक्ट कश्मीर में हाजी अब्दुल हबीब भाई ऐं हाजी बरकत अली अकारी अरकान शूरा की तरफ़ा ही सैलाब ज़रदान के फंड राशन बैग में तेल वगैरह तकरीबन 1100 नंबर डिस्ट्रिक्ट कश्मीर में तक़सीम कया विया आहिनि ऐं अञा कमु जारी आहे। अल्लाह पाक जेके भी असां सां ताउन करनि था सभिनी खे नई दुनिया आख़िरत जी भलाई नसीब फरमाए। आमीन बिजाह आमीन सल्लल्लाहु अलैहि हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शोबा FGRF की तरफ से हमारे दावत इस्लामी के रहनुमा इधर मौजूद हैं। जैसा कि गरीब आदमियों के ज़रिए राशन पहुंचाया जा रहा है, 1000 से ज़्यादा घरों को राशन दिया गया है। अल्हम्दुलिल्लाह आगे भी काम जारी है। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पाणी नेकाल न थियण ऐं वाहुर न करण ख़िलाफ़ बोर मुतासरन ऐं सियासी समाजी अॻवाननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि टंडो ग़ुलाम अली जे देह काहिरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल न थियण ऐं बोर मुतासरन जी वाहुर न करण ख़िलाफ़ STP तरफ़ां जबार मंगरियो, हनीफ़ जट ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो। दाओ जहानपुर वेझो शीरानपुर थहीम जे बरसात मुतासिर सवे ॻोठाणनि बरसात जो पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ सरदार अब्दुल नबी ख़ान थहीम ऐं असलम थहीम जी अॻवानी में जखमाबाद रतोदेरो गड़ी खैरो रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो करे जुलूस कढियो। नवाबशाह जे इलाइक़े ताज कॉलोनी जे रहवासी पोरियत मुख़्तियार खोसो घर भातियुनि समेत बरसात जो पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाती बोर मुतासरन जी सहायता जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मेडिकल कैंपूं क़ाइमु करे ग़रीब मरीज़नि जो इलाज पिणु कयो पियो वञे। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि जमात इस्लामी टंडो आदम जी औरतुनि पारां बीराणी फाटक वेझो अल रफ़ीक क्लिनिक में मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें डॉक्टर फरीद अहमद ऐं कराची मां आयल डॉक्टर तहरीम फातिमा मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते सूबाई अॻवान फरहत हयात, ख़ुर्शीद बानो, नाहिद वहीद ऐं ॿियूं औरत कारकुन मौजूद हुयूं। हालाणी में मेन प्राइमरी स्कूल में MNA सैयद इब्रार अली शाह ट्रस्ट पारां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। सैयद इब्रार शाह मूजिबि कैंप में कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं ज़िले नौशरो फिरोज़ मां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर घुराए मरीज़नि जो मुफ़्त चेकअप, मुफ़्त दवाऊं ऐं टेस्टूं कराइण जो बंदोबस्तु कयो वियो आहे। मनहड़ो शहर जे आरई हाउस में पीपल्स पार्टी MPA चौधरी तारिक मसूद आरई ऐं चौधरी जावेद इक़बाल जी हिदायतुनि ते डॉक्टर तारिक अली नूरानी जी अॻवानी में जानवरनि लाइ हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मनहड़ो शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में डॉक्टरनि पंहिंजूं टीमूं मोकिले जानवरनि जी वैक्सीन कई।